शाह करीम जे सुमरा पेट्रोल पंप वटि मौजूदु आहियूं, जिते मौलाना PTM जे सरबराह मौलाना फज़ल रहमान जे आमद जे सिलसिले में मौलवी हाजी यामीन सुमरो जे तरफ़ां हिकु पंडाल सजायो पियो वञे, जिन जूं तयारियूं मुकमल थियण वारियूं आहिनि। झोंक खां असांखे मौलाना खे वसूल कंदासीं इंशाअल्लाह ताला, ऐं वॾी भरपूर इस्तक़बाल वारे नमूने सां, ऐं उन सां गॾोगॾु असांजो सिटी शहर बुल्ली शाह करीम वॾो शहर आहे, त असां कोशिशि कईसीं वधि में वधि उते माण्हू शिरकत कनि। जेकी सिस्टम हले पियो इहो मज़हबी लिहाज़ सां बि सही कोन्हे, असांजे पाकिस्तान जे लिहाज़ सां बि सही कोन्हे। ख़ासि करे हिन इमरान नियाज़ी खे जेको आंदो वियो आहे उहो यकीनन इहो साबित थिए पियो त उनखे कंहिं ग़लति मक़ासिद जे हिसाब सां इस्लाम ऐं पाकिस्तान जी दुश्मनी जे हिसाब सां हिनखे आंदो वियो आहे। त क़ाइदे मिलत इस्लामिया जेका जदोजहद जेका तहरीक हलाए रहियो आहे, उन तहरीक जा असां कारकुन आहियूं, ऐं उन सां हथ मिलाए करे असां इहा जदोजहद मौलाना साहब सां गॾु हथ में ॾेई करे हलंदासूं। हिन जो चवणु आहे त मौलाना फज़ल रहमान हैदराबाद वारे जलसे में वञण खां अॻु में हिते सुमरा पेट्रोल पंप वटि असांजी कैंप में आवाम सां ख़िताब पिणु कंदो, ऐं हिते तक़रीबन 15-20 मिंट रुकंदो, जेको हिते जे JUI जे अॻुवाणनि सां मुलाक़ात कंदो, ऐं उन खां पोइ हू हैदराबाद जे लाइ रवानो थींदो। कैमरामैन राजा कलोड़ो सां गॾु करीम बख्श कलोड़ो, सिंध TV न्यूज़, बुल्ली शाह करीम।